सालार अॼु सदोरी जी पट्टी लही वई आहे ऐं नादिर ऐं सदोरी अॼु घर अची रहिया आहिनि। त पोइ मां छा कयांसि? ॾिस सालार, नादिर कावड़ में हूंदो, तो हुन सां कहर कयो आहे। मां चाहियां थी त नादिर अचे, उन खां पहिरीं तूं ॿ टे ॾींहं केॾांहुं हलियो वञ, जीअं नादिर तुंहिंजो मुंहुं न लॻे ऐं झेड़ो न थिए। सदोरीअ जे पीउ जो घर न आहे। सदोरी हेॾा अचे मां घर छॾे हलियो वञा, कोन वेंदुसि मां। पर जेकॾहिं नादिर खे मूं मां तकलीफ़ आहे त पोइ ठीकु आहे, मां हलियो वेंदुसि। नादिर ख़ान टके जी माईअ जे करे मुंहिंजे साम्हूं थींदो, इहो मूंखां बर्दाश्त न थींदो। मां हिन घर में नफ़रतूं नथी चाहियां। तूं ॻाल्हि सम्झण खां पहिरीं तव्हां छो थो थी? पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि सम्झ त सही। ही घर बाबा लाइक़ ठारायो, कंहिंजे पीउ जो न आहे। जेतिरो हिन घर ते नादिर जो हक़ आहे, ओतिरो मुंहिंजो बि आहे। सालार कावड़ छो थो करे? मेहरू सही त चवे थी। मेहरू चाहे थी त तव्हां ॿई भाइर पाण में न विड़ो। जेकॾहिं तूं 2-4 ॾींहं घर कोन आहे त क़यामत त कोन अची वेंदी। तूं बकवास बंद कर। चंपो हणी बूथ फेराए छॾींदो मैं। ठीक थी चए मेरू, चमची के चाय चमचागिरी थी करे मेरू अची सिद्धो सौ नादिर जो पासो खयो बिछिया मेरू। मां ही घर कोन छॾींदुसि। ही घर बाबा लाइक़ खान जो आहे, कंहिं ॿिए जी मिल्कियत कान्हे का। हिन घर में तव्हां ॿई भाउर हिक ॿिए खे बर्दाश्त करे ई कोन सघंदा। इहो असां ॿिन्ही भाइरनि जो मसइलो आहे। तव्हां औरतूं छो थियूं असांजे विच में अचो? सालार मेहरू सही त चवे थी। जेकॾहिं नादिर तुंहिंजे साम्हूं थी पियो त तुंहिंजे मुंहं में छा रहंदो? आस पास जा वॾेरा छा चवंदा त सालार जी घर में इज्जत ई कान्हे? बानू महिरबानी करे या मेहरू जी चमचाखोरी न कर चमचाखोरी। चुंचन मां वठी माइटनि ॾे छॾे ईंदो मैं। झेड़े करण में को फ़ाइदो कोन्हे। मुंहिंजो आख़िरी ऐं अटल फ़ैसिलो इहो आहे त तूं हिन घर में 1 महीने लाइ कोन रहंदे। महीने खां पोइ मां तोखे पाण वठी ईंदसि। तूं त महीनो थी चए, मां 1 सेकंड लाइ बि कॾहिं कोन वेंदुसि। सालार जिद न कर। त पोइ ठीकु आहे, जेकॾहिं न तव्हां ॿई भाउर विढ़ियो त पोइ ॿिन्हिनि खे ई सज़ा मिलंदी। मां बि ॾिसां थो कहिड़ो माउ जो पुटु आहे जेको मूंखे सज़ा थो ॾे। सज़ा सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।